तव्हां वटि मौक़िक़ वेठा हुआ, एतिरा सारा सिंध में वेठा आहिनि जेके तव्हांजे थर में, आउं सम्झां थो त सिंध जे अधु आलिमनि ऐं दानिश्वरनि जो लॾो तव्हांजे थर में, पंहिंजे थर में वेठो आहे। उन्हनि मां को इंटरनेशनल लेवल जी को हिकिड़ो रिसर्च जो डॉक्यूमेंट को आयो आहे भला हुतां खां? हू चवनि था त भई तव्हांजी हिते रिसर्च केतिरी थियल आहे, तव्हांजी डॉक्यूमेंटेशन केतिरी थियल आहे, तव्हांजी लोक अदब ते, लोक मूसीक़ीअ ते, ॿियनि ते, तारीख़ जे पहलुअनि ते तव्हांजी का ख़ातिर का रिसर्च का ॿी थियल हुजे त उहा असांखे जमा करायो, जंहिंखे तव्हां चओ पिया त एॾो वॾो तारीख़ी वरिसो आहे। आउं त ॻोल्हे बीह रहियो आहियां, मूंखे जैन मत जे हवाले सां, नंगर पार्कर में जैन मत जे हवाले सां को बि हिकिड़ो तहक़ीक़ी मक़ालो ऐं मज़मून कोन मिलियो आहे। जेकॾहिं कंहिं दोस्त वटि हुजे त खणी मूंसां शेयर करे, पर आउं ॻोल्हे थको आहियां, मूंखे कोन मिलियो आहे। मूं त इहो हमेशह चयो आहे त महिरबानी कयो यार, रुॻो फेसबुक ते जेके बर्थडे जा मैसेजिस ऐं मोरनि जा फ़ोटो रखी ऐं मोरनि जा आवाज़ भरे रखण जे बजाए का तहक़ीक़ी मक़ालो लिखो, भला थर जे मोरनि ते ई लिखो। का सुठी डॉक्यूमेंट्री ठहियलु कोन्हे नगर पार्कर ते। हेॾी सिंध में हेॾा फोटोग्राफर आहिनि, सिंध में हेतिरा दानिश्वर आहिनि, हेतिरा सिंध में सहाफ़ी आहिनि, सॼो ॾींहुं आणीनि था। बाबा का हिकिड़ी अहिड़ी डॉक्यूमेंट्री त इंटरनेशनल लेवल जी ठाहियो। असांजो हेरिटेज आहे बिल्कुलु 100% हेरिटेज साबित करण लाइ त कुझु करिणो पवंदो। आलमी इदारा त तरीक़ेकार पुछंदा। हाणे इहो सिंध जा पढ़िया लिखिया अदीब दानिश्वर इहो हिक ॿिए जूं वेही फेसबुक ते जुंडा पट करण जे ऐं हिक ॿिए खे गारियूं ॾियण जे सभु सुठो इहो आहे त माण्हू रिसर्च का शइ करे उहो खणी अचे डॉक्यूमेंट। हू त हमेशह वेलकम कयो आहे।